के अहम खबर ॾियूं त हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे जे अॻूणे सूबाई वज़ीर जलाल शाह जामोद सां पीर पागारे जी मुलाकात थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाकात दौरान मटियारी जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। पीर पागारे तरफ़ां पीपी अॻवान जमशेद समो जे ॾिनल मांझांदे में बि शिरकत कई। पीर पागारे जो चवणो हो त माण्हुनि खे खाइण लाइ ॻभो न आहे, शागिर्दनि खे पढ़ाइण जी फीस न आहे, ज़रदारी जी हुकूमत हली रही आहे। पीर पागारे जो चवणो त ज़रदारी ऐं इत्तेहाद ख़बर न आहे त हुननि में कहिड़ा इख़्तिलाफ़ आहिनि। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे जी अॻूणे सूबाई वज़ीर जलाल शाह जामोद सां मुलाकात थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाकात दौरान मटियारी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। और ॿुधायूं पिया पीर पागारे तरफ़ां पीपी अॻवान जमशेद समो जे ॾिनल मांझांदे में बि शिरकत कई वई। पीर पागारे जो चवणो हो त माण्हुनि खे खाइण लाइ ॻभो न आहे, शागिर्दनि खे पढ़ाइण जे लाइ फीस न आहे, ज़रदारी जी हुकूमत हली रही आहे। पीर पागारे जो चवणो हो त ज़रदारी ऐं इत्तेहादनि जी ख़बर न आहे त हुननि में इख़्तिलाफ़ कहिड़ा आहिनि। हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे जी अॻूणे सूबाई वज़ीर जलाल शाह जामोद सां मुलाकात थी आहे। आम खबर ॾियूं पिया ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाकात दौरान मटियारी जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। तफ़सील मालूम कंदासीं मटियारी मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ बिलाल खां। मुमताज़ बिलाल, छा तफ़सीलात मुलाकात जे हवाले सां आगाह कजो। मुमताज़ बिलाल, पीर पागारे जी अॻूणे सूबाई वज़ीर जलाल शाह सां मुलाकात थी आहे, छा तफ़सीलात हिन हवाले सां? जी बिल्कुल, मुस्लिम लीग फंक्शनल जे सरबराह ऐं हुरन जे रूहानी पेशवा मटियारी पहुची जामोद रात में जिते हुन अॻूणे जेको आहे सूबाई वज़ीर जीपी अॻवान सैयद जलाल शाह जामोद सां मुलाकात कई आहे। मुलाकात दौरान सिंध जी ख़ासि करे मटियारी जेका मौजूदा सियासी जेका सूरत आहे उन बाबति ॻाल्हि ॿोल कई आहे। जंहिं बैदि पीर पागार जेको आहे मटियारी भरिसां सेखार पहुतो, जिते हुन अॻु जेको समाज बिरादरी जी आहे मौजूद शख़्सियत ऐं पीपी मटियारी अॻवान सेखार जे यूसी चेयरमैन जमशेद समूह जे मांझाने में शिरकत कई आहे। पीर पागार जे मटियारी ते ख़बर पहुत जेको आहे संदसि जमात समय मुरीदनि मर्द जेके दीदा लाइ पहुची विया। पीर पागार जो आहे मुख़्तसर ॻाल्हि ॿोल चयो आहे त माण्हुनि खाइण लाइ मानी ॻभो नथो मिले, स्कूल जे शागिर्दनि उन्हनि वटि पढ़ाई लाइ फीस जेका न आहे ऐं ज़रदारी जेका जी हुकूमत अलाह जे नाले ते हली रहा है। सिकंदर जो आहे सुठो माण्हू आहे, ज़रदारी ऐं इत्तेहादनि जी ख़बर न आहे त हुननि में इख़्तिलाफ़ छा जा आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुमताज़ बिलाल तफ़सील ॾियण जे लाइ।